सिंधे बेहतरीन कसीदा खान केतरनि धीर की पसंदीदा शख्सियत ऐं मुंहिंजा मुर्शिद पाक केतरनि माण्हुनि जा रूए रवां जवाब सैयद शेरमन साईं लिखियारी खे हिन क़ौमी काज में पहुचण ते दिल जी गहराई सां आवाज़ टीवी पारां भलीकार कयो। असीं गस्टा अॻवान साईं ज़मीर गुरु हुन सां गॾु बीठल मेहराज सोशल सोनामाबाद भाऊ व्यास चालियो सोहेल अब्बासी ऐं जिब्रान खोसो खे ऐं हुन सां भाऊ हलीफ मैसर खे हिन क़ौमी काज में पहुचण ते दिल जी गहराई सां भलीकार चवंदासीं। साईं फंड खे हिन क़ौमी काज में पहुचण ते दिल जी गहराई सां भलीकार चवंदा। हिन तकरीब जा हिन प्रोग्राम जा भूले रवां आज़ाद उमर कादरो पारां मेयर जे हर शहरी सियासी अॻवान खां वठी लेखक अदीब शाइर खे भलीकार। असीं KTN आवाज़ टीवी पारां हिन तकरीब में पहुचण ते मेयर जे नामियारे वकील एडवोकेट आबिद हुसैन कलड़ो आबिद हुसैन कलड़ो साहब ऐं उन सां गॾु आयल अदीब सभी लतीफ़ी कलड़ो खे हिन क़ौमी काज में भलीकार चवंदा। जुनेद जान जो फरीदाबाद खां आयल आहिनि क़ौमी काज में उन्हनि खे भलीकार चवंदा। हिकु दफ़ो ॿीहर आवाज़ टीवी KTN पारां मेयर जे नामियारे वकील एडवोकेट आबिद हुसैन कलड़ो खे आवाज़ टीवी पारां KTN पारां हिन तकरीब में पहुचण ते हुन सां बाक़ी पाईंदड़ सदाम कलड़ो खे पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िला इंटरनेशनल सेक्रेटरी नौजवान माण्हुनि खे भलीकार चवंदा। हिकु दफ़ो ॿीहर हिन टियों जे सदर ऐं बहितरीन शाइर मेयर जे बदर थियो फकीर मोहम्मद हकीम जावरी ऐं अब्बास वडर खे हिन क़ौमी काज में पहुचण ते असीं मौजूद चाहियो कि हिन क़ौमी काज में पहुचण ते